दोस्तों अस्सलाम वालेकुम। ये ॾिसो सकरन जे इलाके में केतिरी सारी धुंध आहे। ॾिसो पाण तव्हां रोड का शइ ज़ाहिर न आहे। ॾिसो त ही पासे में रोड जे का बि शइ ॾिसण में कोन्हे, धुंध ई धुंध लॻी पिया। सर्दी जो तमामु घणी शिदत आहे सकरन जे इलाके में। ही ॾिसो धुंध आहे, रोड ते बि का शइ ॾिसण में कोन्हे अचे। ही ॾिसो केतिरी महक आहे। ॿुधारा दोस्तो जेके बि तव्हां रोडनि ते गाॾियूं हलाए रहिया आहियो, थोरो पंहिंजो एहतियात कयो जंहिंमां कंहिंखे नुक़सानु न पुॼे कंहिं दोस्त भाउ खे। हीअ ॾिसो साम्हूं मोटरसाइकिल अची रहियो आहे जंहिंजी लाइट बरे नज़र नथी अचे। ॾिसो माना एतिरो आहे जो 5-10 फुट जे फ़ासिले ते बि का शइ ॾिसण में नथी अचे, एतिरे क़दुरु सर्दी आहे ऐं महक आहे। साम्हूं गाॾी अचे पई, ॾिसो था लाइटूं बि ॿारियो अचे पर ज़ाहिर कान्हे, नज़र न आहे। ॾिसो